अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप्स और पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा सावल ख़ान पंहिंजी बेगुनाही साबित करे सघंदो? छा जाबिर ख़ान वारा वॾेरे चाकर ख़ान जे नौकिराणी खे छॾे ॾींदा? छा नूरे रोंडे वारा वॾेरे चाकर ख़ान खे बरगराए वेंदा? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा कि हर नई ईंदड़ नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। दोस्तों मेन ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां महिरबानी करे असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे सब्सक्राइब कंदा, छो जो असां ॾाढी मुश्किलातुनि सां हर रिपोर्ट करे तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल। जीअं त तव्हां ॾिसंदव त सावल ख़ान पंहिंजी बेगुनाही साबित न करे सघंदो, छो जो उहो चाकर ख़ान जे भाउ रावल ख़ान खे ज़हर रूंडे वारनि ॾिनो आहे ऐं सॼो इल्ज़ाम सावल ख़ान जे मथां आयो आहे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त जाबिर ख़ान वारा उनखे वॾेरे चाकर ख़ान जे नौकिराणी खे आज़ादु करे छॾींदा ऐं उनखे ॾेॼारींदा, जेकॾहिं तो कुझु बि असांजे ख़िलाफ़ु शादी वग़ैरह ॾिनई त असां तुंहिंजे पुट खे मारे छॾींदासीं। उहो हुनखे आज़ादु करे छॾींदा आहिनि। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त पूरा रूंडे वारो वॾो कमीना शख़्स आहे न, उहो हुनजो पुटु गुलशेर वारा वॾा हरामी आहिनि। उहो जेको आहे सो वॾेरे चाकर ख़ान खे बरगराए वेंदा, सावल ख़ान जे ख़िलाफ़ु हुनखे चवंदा त इहो सॼो सावल ख़ान जो कमु आहे, असांखे इन ॻाल्हि जी ख़बर न आहे, असांजो सॼो शक इन में आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु, अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी। प्लीज़ सब्सक्राइब टू आवर यूट्यूब चैनल।